हितां लॾड़ो खणी कालहा जेकी कठे से अॼु कोन्हे हिते कालहा जेकी कठे अॼु से कोन्हे हिते महबूब मो मिस्कीन खो महबूब मो मिस्कीन खो अॼु धार थींदा क्या वञनि प्यारा पिरींदा काछियो पाड़ो छॾींदा क्या वञनि हाय हाय हितां लॾड़ो खणी मां मां साईं करीमन जो साहबी सगोरो मां छाता नाराज़ थी अवां असांजे ॿुधण में सम्झ में एॾी वॾी ॻाल्हि शायदि न हुजे उन असहाबी सगोरो जो पाण चबल अन्न जो ख़ैरात कयो हो सिर्फ़ हिकिड़ो कणिक जो दाणो तब असां हुननि जे दाणे खे नथा भुली सघूं इहो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो शान आहे पर मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाउ आहे सहाबी ॾींदो हो यानी अम्मा खां वधीक घर वारी अम्मा इन ॻाल्हि ते पंहिंजे पुट सां ॻाल्हाइण छॾे ॾिननि जीअं जीजी अम्मा पे चाहियो तीअं करे हा पर हिन ओॾे तवजा कान ॾिनी तव्हांजो मौत अची वियो इहा ॻाल्हि असांजे लाइ वॾी इबरत वारी ॻाल्हि हाणे आहे असहाबी सहाबी सकरात अची वई सकरात सहाबी जी सकरात टुटे कान पई साह हिते अची जाम थी वियो मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह साईं हर इंसान खे सकरात खां बचाए इहा ॾाढी ॾुखी घड़गी हूंदी आहे इते यासीनू पढ़ी जान छॾाई प्यारा मुस्लमान भाइरो सहाबिया मुंहिंजे महबूब जो सकरात डिघी थी वई रूह परवाज़ कोन पियो थिए माण्हू आया मदीने जे साईं वटि अर्ज़ कयो साईं आहे तुंहिंजो ग़ुलाम असहाबिया जिहाद भी कंदो हो नमाज़ो भी हज ज़कात भी हर अमल कंदो हो पर अलाए छाजे करे उन जो रूह नथो निकिरे दम परवाज़ कोन थो पर अमड़ हिन खां नाराज़ मां नाराज़ आहे ऐं मां अचे बि कान अल्लाह जे महबूब खे ख़बर आहे त जेसिताईं मां न बख़्शींदी ख़ुदा माफ़ कोन कंदुसि पोइ नबी साईं मसलहत खां हिकिड़ो कमु वठो साईं करीमन फरमायो मुंहिंजा ग़ुलामो वञो काठियूं मेड़े अचो काठियूं पर जबल मां न हिन मुंहिंजे असहाबी जेका अम्मा आहे न उन जे घर जे अॻियां पोयां काठी हबीब काठियूं घुरायूं आहिनि उन्हनि काठियुनि जो मच ॿारे तुंहिंजे पुट खे उन मच जे हवाले कंदो त रूह निकिरे बसि तव्हां सिर्फ़ु इहा ॻाल्हि कजो साहबा किराम विया उन असहाबी सगोरे जे अम्मा जे घर जे आस पास काठियूं था ॻोल्हिनि मां जी जन ॿाहिरि निकिती चवण लॻी मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलामो हिते तव्हां काठियूं ॻोल्हण आया आहियो छाजे लाइ चवण लॻा माई साहबा तुंहिंजो पुटु बीमार आहे साईं सार जन मुंहिंजे पुट खे बाहि में न विझजांइ मां पंहिंजे बचे खे अल्लाह वास्ते संदसि ग़लती माफ़ थी कयां जीअं जो मां चयो मां माफ़ कयो मथां
आखिर की आवाज आयो मुस्तफा जी मां माफ कयो अथ समा रब भी माफ दो कयो जो दर्जो मथे अम्मा जा थोड़ा अम्मा जा एहसान लाए न सकदा फला तकुल्लहुमा उफ़्फ़िम वला तनहरहुमा वकुल्लहुमा कौलन करीमा। अल्लाह से फरमायो जवानी में मां पीउ जी खिदमत कर पर जॾहिं पोढ़ा थी वञनि उन्हनि जो ॾाढो ख्याल रखंदा पोइ तुंहिंजे लाइ माउ पीउ इम्तिहान हूंदा इन्हनि खे संभालण इन्हनि जो इन उम्र में ये रोई पिया इन्हनि जा लुड़क किरी पिया रब तोखे कोन बख़्शींदो अल्लाह से तोखां नाराज़ थी वेंदो वो भिटाई साहब जो फरमाता जिनीर रती न सरई रुसी वञ पाण वञी पर चा मता रुठोई रहिजी वञी सल्लल्लाहु अलैहि या बच्चे मुझे के सार जन अगर कबीर उमर साईं जो दौर हो ब मायूं हिकिड़े बच्चे ते लड़ी आयूं हिकिड़ी पीछे तो मुंहिंजो आहे ॿी पीछे मुंहिंजो आहे अल्लाह जे हबीब खे अर्ज़ की मुंहिंजा साईं मुंहिंजो पुटु हो नंढड़ो मूं ख़्याल कयो मां मानीअ जे ख़्याल में हुजां मुंहिंजो पुटु बाहि में न हथ विझे बरंदड़ काठी न खणी इन जे करे 3 दफ़ा खणी छॾियसि हाणे अल्लाह जे हबीब फरमायो मुंहिंजा ग़ुलामो मूंखे माई खे वठ मिली वियो माई अर्ज़ करण लॻी साईं तव्हां था चओ त मां खां वधीक अल्लाह साईं ॿारनि सां 70 हिसा वधीक मोहबत कंदो आहे मां चुल्ह वारी बाहि बि बर्दाश्त न पई करे सघां पोइ रब त ॿारनि जे लाइ वॾो दोदक ठाहे रखियो तव्हां चओ था त 70 हिसा वधीक मोहबत थो करे होॾां त जहन्नम तयार आहे अल्लाह जे हबीब फरमायो माई साहबा बेशक दोज़ख आहे पर अल्लाह पंहिंजे ॿारनि जे लाइ कोन ठाहियो आहे मुनाफ़िकनि जे लाइ काफ़िरनि जे लाइ ठाहियो आहे पोइ बि जेके अहिड़ा अमल कनि था जिन सां दोज़ख जा लाइक़ मुस्तहक़ थियनि था मां तो 3 दफ़ा पंहिंजे बच्चे खे बाहि खां बचायो ख़ुदा रोज़ पंहिंजे ॿारनि खे 70,000 दफ़ा बचाईंदो आहे रब अहिड़ा अमल पैदा कया त मन मुंहिंजो बानू ही अमल करे दोज़ख में न दोज़ख खां बची वञे अल्लाह से उन्हनि जे लाइ हीला वसाइल पैदा फरमाए छॾिया जहन्नम खां बचाइण जे लाइ अल्लाह पाक मुंहिंजा प्यारा दोस्तो वॾा हीला वसीला असांखे अता फरमाए छॾिया आहिनि पोइ हरू भरू को टिप ॾींदो त हुनजी मर्ज़ी आहे पर रब नथो चाहे त मां पंहिंजे महिमाननि खे बिना मालिक वेठे पर्दे पावण वाला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में पुकार अची कयो आहे गुनाह कयो आहे जंहिंजे करे रब न मर्ज़ी पियो आहे उहो इज़त सां निकिरी वञे न त मां अल्लाह जो नबी पंहिंजे इल्म सां ख़ुदा जे ॾिनल इल्म सां हुनजो नथाई त हेड़े मजमे मां ॿाहिरि निकिरंदी दुनिया छा चवंदी माण्हू खिलंदा रोई ॾिनाई उन मेड़ाके में अल्लाह खे अर्ज़ कई मुंहिंजा रब सुतर रख सतार आऊं आहे बननी आई आहियां ढके ढकड़ार ॾेई पांड पनाह जो पाए पांड गिटीअ में अंगण जे अचल अवगुण आहे बकचाइयो ढकण थी ढकजनि तोड़ी लख हुजनि तब माफ़ूज जन में धरा तुंहिंजा करीब रब
एतिरा ॾींहं मुंहिंजा आइब थिए मुंहिंजे गुनाहनि ते पर्दो रखी अॼु अहिड़े मजमे मां निकिरंदो माण्हू खिलंदा ताना ॾींदा को अॻिते भरोसो ई कोन कंदो